सिस्टम ज़रिए बिजली ॾियण जो ऐलान करे छॾियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। सिंध हुकूमत सूबे में 2 लख खानदाननि खे सोलर सिस्टम ज़रिए बिजली ॾियण जो ऐलान करे छॾियो आहे। सिंध में 2 लख घरनि खे सोलर सिस्टम ज़रिए बिजली फ़राहम कई वेंदी। सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख सिंध असेंबली में अहिड़ी आगाही ॾिनी आहे। सूबाई वज़ीर जो चवणु आहे त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में शामिल खानदाननि खे सोलर सिस्टम ज़रिए बिजली फ़राहम कई वेंदी। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख जो इहो बि चवणु आहे त 2024 ताईं मंसूबो मुकमल कयो वेंदो। सिंध हुकूमत सूबे में 2 लख खानदाननि खे सोलर सिस्टम ज़रिए बिजली ॾियण जो ऐलान करे छॾियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां ताईं पहुचायूं पिया। सिंध में 2 लख घरनि खे सोलर सिस्टम ज़रिए बिजली फ़राहम कई वेंदी। सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख सिंध असेंबली में अहिड़ी आगाही ॾिनी आहे। संदसि चवणु आहे त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में शामिल खानदाननि खे सोलर सिस्टम ज़रिए बिजली फ़राहम कई वेंदी। सूबाई वज़ीर जो चवणु आहे त 2024 ताईं मंसूबो मुकमल कयो वेंदो। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। सिंध हुकूमत सूबे में 2 लख खानदाननि खे सोलर सिस्टम ज़रिए बिजली ॾियण जो ऐलान करे छॾियो आहे। सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख सिंध असेंबली में आगाही ॾिनी आहे त सिंध में 2 लख घरनि खे सोलर सिस्टम ज़रिए बिजली फ़राहम कई वेंदी। सूबाई वज़ीर जो चवणु आहे बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में शामिल खानदाननि खे सोलर सिस्टम ज़रिए बिजली फ़राहमी कई वेंदी। 2024 ताईं मंसूबो मुकमल कयो वेंदो। सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख जो अहिड़ो चवणु आहे।